जन लागा हरि एकै नाय। जन लागा हरि एकै नाय। तिसकी आसन बिरथी जाए। तिसकी आसन बिरथी जाए। जंहिं भगवान जे भक्त हिकिड़े हरिय जे नाले जो सहारो वरितो आहे, उन जी आस कॾहिं बि व्यर्थ न थी वञे, बेकार न थी वञे, अधूरी न थी रहे। उन जो हर शुभ मनोरथ पूर्ण थो थिए। जन चइबो आहे भक्त खे। जन यानी जेको भगवान जो आहे, जेको लॻियो कंहिंमें लॻियो, हरि एकै नाय, हरिय जे हिकु नाम में लॻियो। यानी उन नाम जो सहारो खईं, उन नाम खे जीवन बणाए छॾियईं, उन नाम खे पंहिंजी सांसुनि जी माला बणाए छॾियो, उन नाम खे खजानो बणाए छॾियो, उन नाम खे लक्ष्य बणाए छॾियो। जीअं धागे में मोती पिरोया वेंदा आहिनि, तीअं सांस सांस में हरि नाम जा जेको मोती पिरोई रहियो आहे। ऐं जंहिंजे लाइ नाम केवल नाम न आहे, वॾो खजानो आहे। धन जे लाइ असां उनखे खजानो सम्झंदा आहियूं त साध संगत जी केॾी महिनत कंदा आहियूं, एॾी महिनत कंदा आहियूं, छल कंदा आहियूं, कपट कंदा आहियूं, ॾींहं राति उन जे पोयों डुक पाईंदा आहियूं। छो जो उहो असली था सम्झूं, आहे नकली। लेकिन भक्त खे हरिय जो नालो ई असली खजानो नज़र ईंदो आहे। जे लालची लोभी माण्हू चवंदो आहे करोड़े रुपया कमाए करे कि असां कुझु बि न कयो आहे, बसि दाल रोटी कमायूं था, भॻवानु ॾे थो पियो, हा हले थो, रोज़गारु हले थो। ईअं न चवंदा आहिनि त करोड़े रुपया भरे रखिया आहिनि, लखे रुपया जमा आहिनि, हीअ ज़मीन बि असांजी आहे, हिते बैंक में जमा आहिनि, हेतिरा तोला सोन ठाहे रखियो आहे, कोई न ॿुधाईंदो आहे। चवंदा आहिनि न रोज़ी रोटी हले थी, हा भॻवानु हलाए रहियो आहे। ईअं लिखाईंदा आहिनि कूड़े धन खे, तीअं संत असली धन खे लिखाईंदा आहिनि कि असां खां त कुझु भॼन न थियो, असां त कुझु बि सिमरन न कयो आहे। सतगुरु चवनि था जनम पाए कछ भलो न कीनो। जनम पाए करे असां कुझु बि भलो न कयो आहे। हरे राम हरे राम। असां भॼन न कयोसीं, कुझु न कयोसीं। जेके जीवन भर भॼन था कनि उन्हनि खे ईअं थो लॻे त असां कुझु बि न कयो आहे। ऐं जेके थोरो घणो भॼन कंदा आहिनि, ॿ चारि माला फेरनि, थोरो घणो कर्म कांड कनि, त उन्हनि खे लॻो कि ॾाढो असां वॾो करे छॾियो आहे। हा असांजो त 24 कलाक मन जुड़ियो आहे भॻवान में। हा चओ हरे राम हरे राम। त जंहिं आस रखी आहे हरिय जे नाम जी, जन लागा हर एकै नाय। हरिय जे हिकु नाम में जंहिंखे भरोसो आहे, उन जे लाइ नाम केवल कोरो कोरो नालो न आहे भॻवान जो, उन जे लाइ नाम साक्षात श्री भॻवानु आहे। राम जे नाम में कोई उन जे लाइ भेद कोन्हे। इन करे उहो इन भाव सां, इन श्रद्धा सां भॻवान जो नाम जपींदो आहे कि ॼण उन नाम खे न पकड़ियो आहे, राम खे ई पकड़े रखियो आहे। सॼो खेल जेको आहे उहो श्रद्धा जो बि त आहे। श्रद्धा जी केॾी महिमा तव्हां ॿुधी आहे हर बार। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्रद्धा सां नाम जपणु, उन में ॾाढो जल्दी लाभ थींदो आहे। श्रद्धा रखी, विश्वास रखी करे उहो ई नाम, कोई बि नाम भॻवान जो, भॻवान जा सभु नाला सार्थक आहिनि, सभिनि में शक्ति आहे, सभिनि में भॻवानु समायल आहिनि। तंहिंजे करे त जेको श्रद्धा रखी करे, विश्वास रखी करे भॻवान जो नाम थो जपे कि भॻवानु मूंखे 8 ई पैर ॾिसी रहनि, मां नाम जपां त उहो ॿुधी रहनि, उहे ख़्यालु रखे रहनि। चवनि था नाम तव्हां जपियो, गिनती श्री भॻवानु कंदा। इन लाइ ठीकु आहे कि असां माला खणी करे या जेकी अंगूठी थी अचे सिमरन करण वारी, इन बहाने भॼन थींदो आहे, सही ॻाल्हि आहे। इन करे ज़रूरु रखिजे
पर चिंता न कयो, सुमरन तव्हां केतिरो कयो था उन जी गिनती भॻवान वटि आहे। भले तव्हां भुलिजी वञो, उहो जॾहिं बेशुमार थो ॾे, बेहिसाब थो ॾे, त वरी असां उन्हनि सां कहिड़ो हिसाबु रखूं कि हेतिरो सुमरन कयोसीं, हेतिरो नाम जपियोसीं। ॾींहं राति अठ ई पहर तॾहिं रोज़ु ॻाईंदा आहियूं कि विसर नाहीं दातार, अपना नाम देह गुण गावां दिन रात, नानक चाह एह, सबना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाई, नानक नाम मिले ता जीवा, तन मन थी वे हरिया। सुखमनीअ जो आरंभ बि ॾिसो, प्रभु कै सिमरन रिद्ध सिद्ध नवनिध, प्रभु कै सिमरन ज्ञान ध्यान तत्बुद्ध, तत्बुद्ध यानी आत्म ज्ञान, यानी कंहिंखे न हुजे, अकुल न हुजे, मूर्ख हुजे, कुझु न हुजे, सिमरन कंदो अचे त उनखे भॻवानु ब्रह्म ज्ञानी बणाए छॾींदा। अहिड़ो प्रभुअ जे सिमरन में भॻवानु एॾो वॾो पाण खे विराजमान करे छॾियो आहे। सभु ॻाल्हियूं सिमरन में लिखी छॾियूं अथऊं। सिमरन कोई श्रद्धा सिक सां करे त उनजी वाक सिद्धि थी वेंदी आहे, यानी ज़बान सां जेको चवंदो आहे उहो थियणु लॻंदो आहे। सिमरन कंदो अचे ॾींहं राति त उनखे छा छा गुज़री चुको आहे, छा थियणो आहे, उहो बि पतो पइजी वेंदो आहे। सिमरन करे छॾे त उन जे वचन में सॼी धरतीअ ते उहे कम थियणु लॻंदा आहिनि, एॾी उन जे अंदरि शक्ति अची वेंदी आहे, छो जो उन पंहिंजे अंदरि नाम न भॻवान खे ई विहारे छॾियो आहे। नाम हुजे ऐं श्रद्धा हुजे, विश्वास हुजे, इन भाव सां जेको सिमरन थो करे, जन लागा हर एक नाय, तिसकी आस न बिरथी जाए, उन जी कॾहिं बि आस व्यर्थ न वेंदी आहे। ईश्वरदास खे लक्ष्मी माता नारायण भॻवान खे चई करे रिधियूं सिधियूं मोकिलियूं कि कुझु घुरे ई कोन थो, ॾींहं राति भॻवान जो भॼन थो करे, त रिधियूं सिधियूं चवणु लॻियूं असांखे स्वीकार कयो, असांखे नारायण भॻवानु मोकिलियो आहे, लक्ष्मी नारायण। चवनि था न, मूंखे कुझु बि न खपे, कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। भॻवान जो नाम रूपी जेको खजानो आहे उन में कोई कमी हुजे त मां ॿियो कुझु घुरां? त उहे हथ जोड़े चवंदियूं आहिनि, संत कंहिंखे निराश न कंदा आहिनि। तव्हां असांखे ख़ुशि करण जे लाइ भला कुझु घुरी वठो, असां रिधियूं सिधियूं आहियूं, चाहियूं त हिते धरतीअ ते तव्हांजे लाइ सुर्ग जहिड़ा महल ठाहे छॾियूं, चाहियूं त तव्हांखे रिधियूं सिधियूं ॾेई छॾियूं, जेको तव्हां चओ ईअं थींदो वञे, जेको तव्हां घुरी त ॾिसो, कोई हिकिड़ो ई वरदान घुरो। तॾहिं ईश्वरदास चयो ठीकु आहे, हाणे तव्हांजी ख़ुशी आहे त इहो ई वरदान जो अॼु तव्हां मूं वटि आई आहियो, वरी कॾहिं मूं वटि न अचिजो, वरी कॾहिं मूंखे लालच न ॾिजो या घुरण जी, इहो ई वरदान ॾियो, एतिरो ई वरदान। तॾहिं हारजी करे रिधियूं सिधियूं वापसि आयूं। नारायण भॻवानु खिलणु लॻा, चवणु लॻा, हे लक्ष्मी, मुंहिंजे भक्तनि खे मां ई सुञाणा, उहो मूंखे छॾे करे ॿियो कुझु बि न घुरंदा आहिनि। हरे राम हरे कृष्ण इन करे चवनि था, जाते भॻवान जो नाम हलंदो आहे, जाते कीर्तन हलंदो आहे, उते भॻवान सदा हाज़िर रहंदा आहिनि। राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम। अंत में निकला ये परिणाम, अंत में निकला ये परिणाम, राम से बड़ा राम का नाम, राम
से बड़ा राम का नाम। राम से बड़ा राम का नाम। राम से बड़ा राम का नाम। वो दिल वाले क्या पाएंगे जिनमें नहीं है नाम। वो दिल वाले क्या पाएंगे जिनमें नहीं है नाम। वो पत्थर तैरेंगे जिन पर लिखा हुआ श्री राम। राम से बड़ा राम का नाम। राम से बड़ा राम का नाम। अंत में निकला ये परिणाम। अंत में निकला ये परिणाम। राम से बड़ा राम का नाम। राम से बड़ा राम का नाम। सुमिरो राम रूप बिन देखे कौड़ी लगे न दाम। सुमिरो राम रूप बिन देखे कौड़ी लगे न दाम। नाम के बांधे खिंचे आएंगे। नाम के बांधे खिंचे आएंगे। आखिर एक दिन राम राम से बड़ा राम का नाम। राम से बड़ा राम का नाम। अंत में निकला ये परिणाम। अंत में निकला ये परिणाम। राम से बड़ा राम का नाम। राम से बड़ा राम का नाम। जिस सागर को बिना सेतु के लांग सके ना राम। जिस सागर को बिना सेतु के लांग सके ना राम। कूद गए हनुमान उसी पर लेकर राम का नाम। राम से बड़ा राम का नाम। राम से बड़ा राम का नाम। अंत में निकला ये परिणाम। अंत में निकला ये परिणाम। राम से बड़ा राम का नाम। 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 बोलो सीताराम नाम महाराज की जय। भगवान खे भी समुद्र पार करण जे लाइ पुल ठाहिणी पई। हालांकि सर्वशक्तिमान आहिनि लेकिन लीला पुरुषोत्तम बि त आहिनि। त भगवान बीठा रहिया वीचारा समुद्र देवता खे 3 ॾींहं प्रार्थना कंदा रहिया। लेकिन उन खां पहिरियों जॾहिं हनुमान विया त कीअं विया? उन्हनि छा पुल बणाई?
राम नाम जो उद्घोष करे जय सिया राम चई टपो खणी ॾिनो त सिधो वञी पार लंका वञी पहुता। हज़ारें किलोमीटर पार थिया केवल राम नाम सां। ऐं भॻवान खे वरी पुल थी बणाइणी पए, उहा पुल बि राम नाम जे महत्व सां ई थी बणे पई। सॼी वेद शास्त्र ग्रंथ पुराणनि में सभिनी में ॾिसो नाम जी महिमा लिखियलु आहे। केॾा बि मत मतांतर आहिनि, पंथ आहिनि, अलॻि अलॻि मार्ग आहिनि, ठीकु आहे, लेकिन नाम जी महिमा सभिनि में समान आहे। कंहिं बि मार्ग वारा हुजनि, नाम सभु समर्थन कंदा आहिनि। नाम अहिड़ी शइ आहे कि माण्हू मरणासन पियो हुजे, कुझु न करे सघे, उते बि नाम जपे थो सघे न। पूजा न करे सघंदो, कमकार न करे सघंदो, उथी न सघंदो, स्नान न करे सघंदो, कठिन परिस्थिति आहे, लेकिन नाम त जपे थो सघे, मानसिक सुमरन त करे थो सघे। इन करे नाम जी आदत पइजी वञे। राधा बाबा चवनि था ज़बान खे मशीन बणाए छॾियो, नाम सिमरन हलंदो रहे। पहिरियों ज़बान सां नाम हले, इनखे वाचिक नाम चइबो आहे। पोइ वरी अंदरि ई अंदरि हलंदो रहे, ज़बान हिलणु नज़र ईंदी आहे, मुंहुं बुदबुदाईंदो आहे, त उन खां वधीक महत्व इन जो आहे। इनखे उपांशु जप चइबो आहे। वरी अॻिते हली करे जॾहिं नाम जी आदत स्वभाव थी वेंदो आहे त ज़बान हलण बि बंदि थी वेंदी आहे, मुंहं जी बुदबुदाहट बि बंदि थी वेंदी आहे, ऐं मन सां स्मरण थींदो आहे, उनखे चइबो आहे मानसिक जप। इन जो महत्व सभिनि खां वधीक आहे। हिकिड़ो राजा मानसिक जप कंदो, कॾहिं मुंहं सां उनजे हिकु बार बि राम शब्द न निकितो। सभिनि जा पंहिंजा पंहिंजा तरीक़ा थींदा आहिनि भॼन भक्ति करण जा। राणी ॾाढी आस्तिक हुई, पर राणीअ खे ईअं लॻंदो मुंहिंजो पति जेको आहे उहो नास्तिक आहे, कॾहिं राम नाम चवंदो न आहे, कॾहिं वेही करे हिकु माला न फेरींदो आहे। हिकु ॾींहुं राति जो करवट बदिलींदे उनजे मुख मां ॿाहिरि निकिरी वियो श्री राम। राणीअ ॿुधी वरितो। राजा उथियो सुबुह जो त ॾिठईं शुद्ध गिह जा लड्डू राणी बाटे रही आहे। अरे राणीअ छाजा लड्डू थी बाटे, अॼु त कुझु कोन्हे, कोई ॾींहुं त कोन्हे। त चवणु लॻसि अॼु मुंहिंजे लाइ सभिनि खां वॾो ॾींहुं आहे। तव्हां नास्तिक माण्हू कॾहिं ज़िंदगीअ में भॻवान जो नालो न खयो अथव। अॼु तव्हांजे मुख मां मां राम नाम ॿुधो आहे। चई न मां त राम नाम ख़ुशी चयो ई न, मां त भॻवान जो नाम उच्चारण ई न कयो आहे। न न तव्हांखे पतो न आहे, तव्हां अॼु राम नाम उच्चारण कयो आहे। अरे मां चयो ई कोन्हे, चयो त तव्हांखे पतो कोन्हे, मूंखे पतो आहे। तव्हां जेॾी महिल सुम्ही पिया हुआ, करवट बदिलण महिल तव्हांजे मुख मां राम निकिरी वियो। त राजा ॾाढो भावुक थी वियो, अखियुनि में आंसू अची विया। चवणु लॻो हाँ मुंहिंजे मुंहं मां राम निकिरी वियो? हा हा महाराज, तव्हांजे मुख मां पहिरियों बार राम नाम निकितो आहे। चई सच थी चए? हा मां कसम थी खावां, तव्हांजे मुख मां राम नाम निकिरी वियो। चई राम नाम निकिरी वियो? और राम चई उते ई राजा जा प्राण निकिरी विया। राजा जा प्राण निकिरी विया। इहा सची कथा अथव। हाणे राजा जी उमिरि त ओतिरी हुई, राजा खे न कोई कष्ट आयो, न तकलीफ़ आई, ऐं राम नाम जपींदे, राम नाम जे यादि में, राम नाम जे विरह में, राम नाम जे प्रेम में उन जा प्राण निकिरणा हा। त इहा हिकिड़ी ॻाल्हि ठही वई। पर जीवन भर उन ॿाहिरियों राम नाम न जपियो, मानसिक जप कंदो रहियो, कंहिंखे ॾेखारियईं कोन। त तरह तरह जा संत महात्मा थींदा आहिनि। असां संतनि खे सुञाणे सघूं त इहा असांजी शक्ति न आहे। इन करे सभिनि खे प्रणाम, सभिनि जो आदर हुजे, ऐं ॾींहं राति असां प्रभुअ जो भॼन कयूं साथ संग जी।